अवलला होली मालाल मजोधणी अवलला होली मालाल मजोधणी कादर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज कुरब रहीम सो सरा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ियूं जोड़ जहान जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल उन्हनि खे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनी खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुश ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु बुलंद जियां मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे नंढड़ा बालकड़ा जेके हुजनि उहे बि असांखे ॾिसंदा हुजनि ऐं जिते जिते बि असांजूं अदियूं असांजूं भेनरूं नंढड़ा बालकड़ा असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे भलीकार ऐं ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं अॼु आचर जो वाक़ई ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे त के पंहिंजे घर में हुजनि के मसरूफ़ जे करे शहर विया हुजनि के पंहिंजी महिनत मज़दूरीअ ते हुजनि के हारी नारी जेके किरत वारा माण्हू हुजनि उहे उते हुजनि के शहर वेठा हुजनि के होटल ते वेठा हुजनि के लारीअ में हुजनि के सेरो सपत के दुनिया जी ॻोल्हा में हुजनि त दुनिया में छा करणु खपंदो हुजे कहिड़ो नई सोच खणी अचणु खपंदी हुजे पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवां हुजनि सभिनी लॻी पई हुजे पर जेको जंहिंजो कमु हुजे जंहिंजी किरीत हुजे उहे पंहिंजी उहा कम खे जेको हुजे जारी सारी रखो वेठा हुजनि के वरी जेको हुजनि सफ़र में निकितल हुजनि उन्हनि खे बि साबस हुजे जेके वरी असांजा हारी नारी अदियूं भेनरूं जेके हुजनि ज़मीन खेड़ीनि ज़मीन जो कमु कनि अहिड़ी गर्मी में पघर वाहिनि उन्हनि खे बि असांजो सलाम हुजे पर जेके घर में वेठियूं हुजनि असांजूं अदियूं भेनरूं जेके हुनर कनि जेके घर जो कमुकार कनि मालवंद हुजनि उन्हनि सभिनी खे बि जस हुजे त पोइ कहिड़ो बि सियारो हुजे गर्मी हुजे अहिड़ो ऊन्हारो हुजे उन में हू उन पंहिंजी किरत खे जारी सारी रखंदा भेनरुनि जी बि वॾी महिनत हुजे पंहिंजा बालकड़ा जेके हुजनि उन्हनि खे पढ़ाईंदियूं हुजनि उन्हनि जी परवरिश कंदियूं हुजनि आए वेझी कंदियूं हुजनि हुनर कंदियूं हुजनि मानियूं पचाईंदियूं हुजनि महिमान मिजमान असल खटूं भरल हुजनि उन्हनि अदियुनि खे बि साबस हुजे ऐं लख सलाम हुजनि राधुल खां सवाइ सभिनी खे साबस हुजे राधुल बि कंहिंखां घटि कोन हुजे जेके किरत में हुजनि राधुल चवंदी हुजे कि अॼु को ॾींहुं मां भलो गुज़ारींदी हुजां पर रामण जी कोशिश इहा हुजे कि जेको हुजे राधुल जेका हुजे उहो ॾींहुं चङो न गुज़ारींदी मूं चङे जी ॻाल्हि कई फिरी राधुल ते अची माना बुलेट प्रेस रखिया गई आहे करे सॼी मां हाणे कहिड़ो हिकिड़ो अहिड़ी गर्मी लॻी पई हुजे हिन में जेके माण्हू हुजनि हूअं ई बसि चिड़ा बिठा हुजनि पोइ मूं कहिड़ो फिर सोटो खेॾियो हुजे फिरी वरी अची करे हो सोटो मुंहिंजे पुठियां खणी रखो हुजे सो हाणे बालक जेके हुजनि अॼु मोकल जो ॾींहुं हुजे पर बालक थोरे वॾा हुजनि उन्हनि जा भाई इम्तिहान हलंदा हुजनि होशियारी सां पढ़ी लिखी कापीअ जी बि ॻाल्हि ईंदी हुजे कापी खां परे थींदा हुजो इम्तिहान ॾींदा हुजो ख़ैर हुजे मार्कूं खणी घटि ईंदियूं हुजनि वरी ॿिए साल माण्हू कोशिश करे महिनत करे कापी ॾेई करे पोइ ढिंगरियूं वठो वरी जेको जिन जो हक़ हुजे उहो मना विधो हुजे सो ईअं बि न कंदा हुजो पंहिंजी महिनत कंदा हुजो हक़ वारनि खे हक़ ॾींदा हुजो इहो वरी उस्तादनि ते हुजे उन्हनि साहबनि ते हुजे त जेको महिनत करे ऐं ॿियो कापी करे पोइ ईअं न हुजे ॿिए जो हक़ हो इहो ॾिसंदा हुजनि इहो ग़रीब हुजे खणी केॾो बि होशियार हुजे महिनत वारो हुजे पढ़ो लिखो हुजे हिन पंहिंजी जेको हुजे महिनत सां जिदोजहद सां इहा जेको हुजे ढिंगरी पास कई हुजे उहो हुते वेठो हुजे वरी अमीर माण्हू जो ॿार जेको हुजे कापी करे वरी मथे चढ़ी वञे सो ईअं बि न हुजे सो अॼु वरी ईअं चवंदा हुजूं त अॼु दुनिया में पर हे सॼो पूरो हफ़्तो पर छा पूरी ज़िंदगी त हर माण्हू कोशिश करे त चवंदा हुजनि पिंगे खां वञे आख़िरी जेका मुलाक़ात थींदी हुजे पाण में ओसि ताईं इल्मु हासिलु करणु खपंदो हुजे ऐं इल्म जी दर्सगाह सभ खां पहिरीं जेको हुजे घर हुजे वालदेन हुजनि अमड़ हुजे अमड़ अव्हां खे तयारु करे स्कूल लाइ रवानो कंदी हुजे ऐं उहा केतिरा साल तव्हां स्कूल वञो उहा न अमड़ जी या महिनत उन वालदेन जी महिनत शामिल हुजे त अमड़ हर उहो ॾींहुं अव्हां खे तयारु करे तव्हांजो लिबास अव्हां जा कपिड़ा तयारु करे रखे अव्हां खे वापसि स्कूल खां ईंदा हुजो मुस्कुराए करे अव्हां खे ॾिसंदी हुजे अव्हां जे खाधे जो ख़्यालु रखंदी हुजे
अवां स्कूल मां देरि कई हुजे ख़्यालु रखंदी हुजे अवां जो सवेर सुम्हण जो सवेर उथण जो सम्झो त असांजे जेको हुजे हिन बालकड़े मुंहिंजे अॼु मानी न खाधी हुजे या घटि खाधी हुजे पाणी न पीतो हुजे छा छो हुजे त उन अमड़ ख़बर जेका हुजे हुरखुर लॻे तबियत ख़बर चैन न अचे सो तबियत ख़राब हुजे त उन ई अमड़ खे फिक्र हुजे सो नंढा हुजनि वॾा हुजनि असां जहिड़ा सभु जेके बि हुजो राधुल हुजे रामू हुजे पूरी दुनिया जा माण्हू अॼु जेको हुजे सो मदर्स डे मल्हाईंदा हुजनि अॼु माउ जो आलमी ॾींहुं हुजे सो जेके बि अमड़ियूं हुजनि उन्हनि सभिनी खे असांजे तरफ़ां बि वाधायूं हुजनि ऐं दुआऊं हुजनि के साल जुग जुग जीअंदियूं हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं असांजे मथां बि जेको हुजे पंहिंजी अमड़ जो सायो साथ हमेशह जेको हुजे क़ाइमु रहंदो हुजे ऐं पंहिंजी अमड़ जेका हुजे उनजी जेको हुजे ईअं सम्झंदा हुजो की इबादत कंदा हुजो छो त अमड़ जहिड़ी चीज़ दुनिया में अव्हां खे न मिलंदी हुजे अमड़ न हुजे त सम्झो अव्हां दुनिया में कुझु न हुजो सो अमड़ जो अॼु ॾींहुं हुजे त पंहिंजी अमड़ खे अॼु मुस्कुराए करे ॾिसंदा हुजो हर ॿार जीअं पंहिंजी चवंदा अबा बर्थडे हुजे त मुंहिंजे सुहिणे नमूने मुंहिंजी बर्थडे कंदा हुजो मुंहिंजी ख़ुशी कंदा हुजो सो अमड़ सां हर ॾींहुं ईअं करे मुस्कुराए करे वेहंदा हुजो कचहरी कंदा हुजो हुन सां मिलंदा हुजो कचहरी करे हुनजे पासे में पंहिंजी अमड़ सां ईअं सम्झो गुज़ारींदा हुजो ॾींहं में हिकिड़ो ॿ टे चक्र ओतिरो ईअं सम्झंदा हुजो की मालिक साईं अव्हां ते जेको हुजे महिरबानी थींदो हुजे छो त अमड़ जेका हुजे चीज़ अहिड़ी हुजे सो अव्हां सभिनी खे अमड़ियुनि खे बि असां अव्हां खे वाधायूं ॾींदा हुजूं अव्हां असांजे लाइ दुआ कंदी हुई जेके बि अमड़ियूं हुजूं ऐं सिंध में त असां वटि ख़ासि करे असां वटि चवंदा हुया भाई हिकिड़ी सिंध हुजे जेका अमड़ हुजे ॿी उहा अमड़ हुजे जेका पंहिंजी अमड़ जीजल हुजे सो असां वटि त अमड़ खे ॾिसो त केॾी तस्बीह ॾींदा हुजनि केॾो मान हुजे मर्तब हुजे हुनजो बिल्कुलु हुजे शाइरीअ में हुजे कलाम में हुजे किथे बि हुजे पर अमड़ खे ज़िक्र ज़रूरु करणु खपंदो हुजे अमड़ जो ज़िक्र हुअणु खपंदो हुजे अमड़ सां रुगो ज़िक्र न पर उन सां वाक़े में साम्हूं वेही करे उन सां अव्हां जॾहिं मुर्की ॻाल्हाईंदा हुजो हुनजी ख़िदमत कंदा हुजो त सच पुछो पोइ हिन दुनिया में अव्हां वाक़ई ख़ुशि नसीब औलाद हुजो ऐं उहा अमड़ बि ख़ुशि नसीब हुजे हूअ बि चवंदी हुजे त मुंहिंजो औलाद केॾो न प्यारो हुजे हुनजी ख़ुशी हुनजी उमेदूं औलाद ई हुजे अव्हां जी शादी मुरादी थिए हुनजी शादी मुरादी अव्हां जी थिए यानी अव्हां जी ख़ुशी उन खां वधीक अमड़ खे हुजे उन लाइ इहो लायो सजायो वॾी ॻाल्हि हुजे इहा सम्झो हूअ कई साल उमेद साॾे करे रूह में रखे ऐं सच पुछो त जॾहिं कोई बि विछड़ंदो हुजे औलाद कोई वेंदो हुजे त जेतिरो दर्द अमड़ खे थींदो हुजे कई साल केतिरा साल त उहा उनखे ख़बर हुजे सो जीजल अमड़ खे सलाम बि हुजे उनखे वाधायूं बि हुजनि ऐं अॼु प्रोग्राम जी शुरूआति में असांजी पूरी जेका टीम हुजे रामू राधा जी ऐं उहा पूरो सथ हुजे सिंध जे पूरी दुनिया जे अमड़ियुनि खे असां खोड़ वाधायूं ॾियूं दुआऊं ॾियूं त हमेशह अमड़ जेका हुजे मुरकंदी रहे पोइ जीजल सिंध हुजे जीजल अमड़ हुजे हमेशह मुर्के हुनजी चल कॾहिं सींद मेरी न थींदी हुजे सो भिटाई साईं बि उनजे लाइ खोड़ सारे सिटूं लिखियूं हुजनि सो अॼु प्रोग्राम जी शुरूआति में मोहतरम मुमताज़ लासारी जो ॻायल हुजे रिश्ता ॿिया त घणा पर अमड़ जीजल जोरा सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं रामू छा कयो रे रामू छा कयो रे रामू आ गयो रे ख़ुशी से रामू आ गयो रे सभिनी संदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार हुजे बालक जिते वेठा हुजनि उन्हनि सभिनी खे बि भलीकार हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो प्रोग्राम रामू राधा में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अॼु जेको हुजे ईअं चवंदा हुजूं त ख़ुशीअ जो ॾींहुं हुजे अमड़ जो ॾींहुं हुजे सो अमड़ खे जेको हुजे हिकु दफ़ो ॿीहर वाधायूं बि चवंदो हुजां ऐं अमड़ ख़ुशि त रामण ख़ुशि माना घर में अमड़ ख़ुशि हुजे त सम्झो सॼो घर ख़ुशि हुजे
जे अमड़ खे थोरो मिड़े मुंहं ते थोरी मुर्क न हुजे सॼो घर परेशान हुजे सो अमड़ जो बि एॾो वॾो घर में अमल दखल हुजे जे अबा का ॻाल्हि करणी हुजे फ़ैसिलो को करणो हुजे का ॻाल्हि जेसर उन जी ॻाल्हि पूरी न थिए एसि ताईं अमड़ बि हीअं कयो वेठी हुजे सो अॼु अमड़ जो ॾींहुं हुजे ख़ुशीअ जो ॾींहुं हुजे उनखे खोड़ सारियूं वाधायूं हुजनि बालक कीअं हुजनि आयो आयो काको रामू आयो 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 काको रामू आयो राधुल ओ राधुल हाणे छॾ ने आचार जी पचर खणी वियो आख़िरी हिकिड़ी हथु फार बची हुजे हुनजे मथां के बाक़ी वञी को ज़रो छॾियो हुजे कल्ह खां वठी चीलट वांगी ने आचार जे बरनीअ मथां पई फेरो ॾींदी हुजी मथां का मख न खायो ओहो छॾींदी हुजी त हाणे हेठि मथे कंदी हुजां हेठि मथे इहो त ख़ाली ठड़को थींदो हुजे आचार खाई वई हुजी जा अञा पको ई न हुजे त तो जेको हुजे अथल ज़रो न छॾियो हुजे वरी चवंदो राधुल के हुजे के राधुल हाणे छॾींदी हुजे सभु खाई कट कयो हुजे इहो सभु खाई छॾियो हुजे खाधो हुजे मूं करां काथो राति ॾिठो हुजे तो खमो खट जे हेठां वेठो ही अंबड़ू चटींदो हुजे टियों ॾींहुं रखो हुजे कल्ह खां वठी कोई 70 दफ़ा हुनखे खोलियो हुजे हाणे इहो आचार त माण्हू हलाईंदो हुजे न मूंखे इहो माना जेको हुजे ॾस मिलियो हुजे न ॾस मिलियो हुजे त बस घड़ी घड़ी खोले खाईंदो हुजे हा जेका हुजे अधु रज़िया हुजे न उन मूंखे चयो हुजे कि आचार उन खां मूं पुछो हुजे अति आचार कीअं विझबो हुजे खाइबो कीअं हुजे इहो पुछो हुजे मूंखे ॿुधायो हुजे कि हिन में तेल विझंदी हुजे पहिरें अंबड़ियुनि खे लूण ॾेई रखंदी हुजे पोइ तेल विझंदी हुजे पोइ सौंफ विझंदी हुजे हेड विझंदी हुजे हाणे त 5 ॾींहं जेको हुजे उस ते पई हुजे भला पोइ हाणे इहो रोज लॻो हीअं हेठि मथे कबो हुजे ओहो मूं कयो कंदी हुजे ॾस हेठि मथे कोन रोज़ वात में असल जेको हुजे वक़्त खां अॻु खाई खणी कयो हुजे चट 3 कलाक में हुनखे रुगो ॾींहं में ॾिठो का त रुगो वात में ठोसियो हुजे बस सुबुह में तो खन ॾिठो हुजे फजर मल भला ॿियो त ठहियो तेल ऐं सौंफ बचाया हुजनि उहे बि खाई वई हुजी रड़े असुर मल तो खमा ॾिठो हुजे खट जे हेठां वेठो हुजे हाणे खट जे हेठां वेठो हुजे कि ना वेठो हुजे लिकी लिकी आचार उहो न खणा हो पेती मां कपिड़ा कढंदो हुजां खट जे हेठां जेका पेती पए हुजे हुन मां कपिड़ा कढंदो हुजे मूं ॾिठो हुजे मूंखे सांधाणे जी खसबू आई हुजे खसबू कोन इहो राति खाई उते ई रखी हुजे खल पासे में उहा खुशबू आई हाणे वरी पाण खणी चटियो हुजे सांधाणे जो तूं बि वॾो शौक़ीन हुजी हा सांधाणे जो कोन पर सांधाणे खे हिनखे कुने खे को छॾींदी हुजी त को वठंदो ये कुने जा पैसा बि गीचीअ में लूण जा पैसा सोचो जेको ओड़े पाड़े मां को माण्हू इहो वटी जरी खणी ईंदो जेको 10 जो 20 जो 30 जो ॾींदी हुजां त भला इहो मां ॾोकड़ बि गॾु कंदी हुजां हा पर वात पंहिंजो ई चटेरो हुजे त पोइ हाणे 10-20 हित जेको हुजे बुखड़ी पई हुजे वाका करे मां सोचां त रोज़ के 2 फराटा मख सां गॾु उन मां हिकिड़ी फाक खणी आचार जी सुबुह जो को रामण असली नेरन अहिड़ी कंदो हुजे वञी थिया हुजनि ख़ैर वरी लोटी खणी वञी पाड़े मां को लस्सीअ जा 2 गिलास वठी अचे पी माना सॼो ॾींहुं लड़ो हुजे इहा पकी मिठाई हुजे जे खाजे खयो मैसू चवनि इहा जरी रखी हुजे मूं सौंक में रखी हुजे माकोड़ा खाई आ हुजनि जा तूं खाधी हुजे न मां माकोड़ा खाई राधुल बस जरो जरो खाईंदी हुजे राधुल वरी घणो न खाए न बरो ॾींदी जरो जरो खाए वरी रखे जरो जरो खाई बरो ॾींदी हुजे आस्ते 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 खाईंदी हुजे उॾही वांगी आस्ते आस्ते लॻी पूरो चट माना मां उॾोई हुजां माना आस्ते आस्ते उॾही वांगी खाई सम्झंदो न हुजे माण्हू तकड़ करे न खाईंदो हुजे आस्ते आस्ते खाईंदो हुजे हुन में माण्हू जो हाजमो जेको हुजे उहो दुरुस्त हुजे माण्हुनि जे आॾो वरी मानी रख लफड़ 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 हिकिड़ो हिकिड़ो हेॾो गिरो खाइनि यकदमि मानी चट ईअं लॻे ॼणो कुता खणी गया हुजनि हल माना उॾही ऐं सुरो सम्झ अचे लॻो हुजे घर में सुरो बि ईअं हुजे वरे खे खाई वञे छूणे खे खाई वञे पोइ माना रुॻो हुन मां बोर तोखे लॻो हुजे
वरे खे छपर में वरो हणंदा हुजनि हुनखे 20 मर्द खणंदा हुजनि सुरो लॻेसि उहो सनो सनो करे हुनखे ख़तम करे छॾे अरे तूं बाबा ईअं मां हुजे पंहिंजे खाइण जी ॻाल्हि कंदी हुजां सो पंहिंजे मिजाज जी ॻाल्हि कंदी हुजां चई आस हाणे अची अची हो घर खे सुरो लॻे हाणे असांजी ॻाल्हि न खां सुरो लॻे हा न असां त तोखे लॻे ई सुरे वारा हुजूं सुरो छा उॾही हुजी बसि पोइ उॾही सुरो किर किर सभु ॻाल्हियूं जॾहिं खां राधुल सां शादी कई हुजे तॾहिं खां वञी मचो हुजे तॾहिं खां वठी अॻे न त हीअं लॻो पियो हुजे हीअं तॾहिं खां चेन में न हुजां हा सिस्टम खां हा ए हजू न कढण वारी कंघी हुजे न जहिड़ो लॻो पियो हुजे अॻे हा हाणे ॾिस त कीअं मची पियो हुजे मची करे अञा नज़र हणी हुजे पाण खको न हाणे वरी जेको हुजे राधुल घर में आई हुजे पोइ उॾो ई थी हुजे या थुरे वरतल हुजे इहे ऐब न कढंदा हुजे बसि उहो त ॾिसां त कोन साईं अञा त ॾिसी ॾिसी नज़रूं हणी छॾियूं हुजनि हाणे इहो छा हुजे पर हिकिड़ी महिरबानी जो एॾो गौर सां ॾिसंदी हुजे थैंकू थैंकू बाक़ी त तोखे गौर सां मां न ॾिसंदी हुजां रामू बागड़ी खे ॾिसंदी हुजे रामू खे छो ॾिसंदी हुजां कड़ो मुख तूं बड़ हलो हलो वालेकुम सलाम वालेकुम सलाम हुजे केरु हुजे कहिड़े शहर खां अदामा शकर सां बि ॻाल्हायां मां हींअर अदी रहमत सां ॻाल्हाईंदमि में जेका पथर दुनिया में ईंदी आयो रामण न अदी रामण न आयो राधुल राधुल हुजे राधुल आवाज़ लिया खैरान जी धीअ ईंदी पथर दुनिया में हा तव्हां ख़ुशि हुजो ऐं पथर दुनिया न हुजे रामू राधा जो घर हुजे हा मां ख़ुशि तव्हां सां बि ॻाल्हायां तूं पथर दुनिया में ईंदी आहे नी हा उन में बि हुजूं खैरान जी धीअ हा तव्हां ख़ुशि हुजो चाक हुजो चङी भलियूं हुजो हा ख़ुशि आहियूं हा घर वारा बि सभु ख़ुशि हुजनि तव्हां कहिड़ो ॿुधायो कहिड़ो हा अदी नालो छा अरे हुजे तकड़ हुजेसि नालो कुबरा नालो आहे सुगरा कुबरा 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 शकर सां कुबरा दी सखर का दी अॼु फोन मिलाईअ जे एॾो अरसो यको हींअर को ऐं परे ॼण का पोइ तकड़ लॻी पई हुजे हा मुंहिंजी फोन न पई लॻे हाणे त हा मुंहिंजी फोन न पई लॻे अॼु हाणे लॻी वई हुजे पाणीअ जो हिकिड़ो गिलास भेण पी छॾींदी हुजे थोरो साह पटींदो पाणी पिया थी वाह खिल त अधी तुंहिंजी भेड़ी हुजे जहिड़ी घंटी वॼी पई हुजे हल वॾी का अदाकारा हुजे इहो त अहिड़ी खिल कई हुजे जहिड़ी घंटी वॼी हुजे ट्रा 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 हाणे वरी हिन खे ॾिसो तोखे छा थियो हुजे अरे हाणे थियो हुजे को पाणी जो गिलास त ॾींदा हुजो हिन खां को पाणी जूं फूकूं हणंदी हुजां फूकूं हणंदी को मां को मूंखे ख़बर छा थियो हुजे गर्मी में मूं चयो अखियुनि मां होले ॾिस मूं चयो अधी अहिड़ो ज़ोर ॾेई न खिलंदो हुजे हेॾे ॾिस पाणी अखियुनि में भरिजी आयो हुजे ॻाढ़ो थी गयो हुजनि अखियुनि में उहो ई पाणी हुजे अंधी पाणी हुजे हेॾे अखियुनि में असर ॿेड़ी खे हलाए हा अखियुनि में पाणी हुजे इहो हुजणु खपे अखियुनि में ज़रूर बाक़ी हाणे अधी खिली हुजे त मूं चयो हुजे त हुनखे भला असांखे बि खिलंदा ईंदो हुजे अच्छा हुनखे बि खिलंदो हुजे कि मूंखे बि ईंदो हुजे हा ईंदो हुजे अधी बि अहिड़ो खिली हुजे मूं चयो उहा त ईअं खिली हुजे जीअं घंटी खे वॼाइनि न ट्राक 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 हल न न उहो जीअं इहो रांदी को न वठिजे इहो मेले तां चाबी वारो गुरो ईअं हुजे अधीअ जो खिलण पोइ सुठी ॻाल्हि हुजे सुठी ॻाल्हि हुजे कि राम राधा खे अवां ॾिसंदा हुजो वरी जेको हुजे अवां खिलंदा हुजो खिलण सां माण्हू जो रत वधंदो हुजे फिफड़नि खे हवा लॻंदी हुजे बीमारी न थींदी हुजे अरे सो मूं खिलियो खिलंदा रहंदा हुजे हींअर मूं खिलियो हुजे ॾिसो मुंहिंजो रत वधी हुजे हे ॾिसो हवा हे ॾिसो रत वधी हुजे हे ॾिसो तूं त मना कूड़ी जो खिलियो हुजे
खिलियो हुजे रूह जो खिली हुजे। रूह जो वॾो हा रूह जो खिलियो रूह जे खिलण में कूड़े खिलण में फर्क हुजे। हाणे तूं कूड़ो खिलंदी हुजे भला ख़बर पवंदी आऊं त न न कूड़ो आऊं त हूं ई खिलां न न कूड़ो खिलंदी हुजे भला ख़बर त पवे आऊं त हूं ई खिलां आऊं खे छॾ ट्राऊं तूं हाणे खिलंदी हुजे ख़बर रात जेको हुजे खिलणी हुजे पोइ खिलंदी हुजे हल कूड़ो ई खिलंदी हुजे खिल त ख़बर तॾहिं त हुजे हरो भरो माण्हू ॻाल्हि खे खुटाईंदो छा को न खुटाईंदी छा हुजा खिली ॾेखारींदी हुजे ते रगो हाणे खुटाइण जो कमु रहियो सुभाणे खिलण जे कंहिं मुक़ाबले में को चैनस मिले पोइ हरो भरो वारो खिलण कोन ईंदो हा, हुजे खिल। का ॻाल्हि हुजे का मार हुजे को चर्चो ॿुधाईंदो हुजे को लतीफ़ो ॿुधाईंदो हुजे खिली ॾेखारी काड़ी मस्करे जी ॻाल्हि कंदो हुजे खिली ॾेखारींदी इहे मां बि कोन खिलंदी हुजां बस न खिलंदी हुजी मिंथ कर आंटरे में वट न पतो हुजे आंटरे में वट न पवंदो हुजे हाणे हीअ खिली हुजे हीअ बीमार थी पई हुजे हिनखे वट पिया हुजनि बसि असां खिलूं असांजी मर्ज़ी असां खिलूं त राज चवनि वाह 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 असांखे वरी खिलूं त इहा वात पटे ॾिसंदी हुजे रमण खिलंदो हुजे मां त ईअं कोन कयां मां त हीअं कंदी बीठी हुजे मना हे खिलंदो हुजे मूंखे अहिड़ो न ईंदो हुजे हा अहिड़े खां ईअं बस भली हुजे बस भली हुजे बस जो रस्के ते चढ़ी वेंदी हुजी रस के ओए हाणे रस के जो दौर हुजे अबास हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े सुहिणे सेहरे ॾे अधी कुबरा बि फरमाइश कई हुजे सखर मां आयो काको रामू आयो आयो काको रामू आयो बालक नंढा नंढा ईंदा हुजे जेके स्कूल वेंदा हुजनि ईंदा हुजो त तव्हांखे हिकिड़ो हिकिड़ो रंग तव्हांखे न मिलंदी जे हिकिड़ो हिकिड़ो तव्हांखे फूकणो ॾींदो हुजे हवा में उॾारींदा हुजो हा हिकिड़ो इहो ऐं रेवड़ियूं ऐं नकुल बि थोरा बचाए रखिया हुजनि ईंदा हुजो त ॾींदो हुजांव सो हाणे सेहरे ते हलंदा हुजूं सो कुंवार असांजी सुहिणिया घोट असांजो सुहिणो सभु अचे ॾिसंदा तो हुजो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं अव्हां जे टीवी स्क्रीन ते हे नंबर बि हलंदो हुजे फोन कॉल कंदा हुजो प्रोग्राम में शामिल थींदा हुजो पंहिंजो हाल अहवाल ॾींदा हुजो ऐं अॼु ख़ासि करे बालक बि शामिल थी ॿुधाईंदा हुजनि त पंहिंजे अमड़ खे अॼु जेको आहे हुननि कीअं इहो विस कयो हुजे कीअं उन्हनि खे अमर जे ॾींहं ते उन्हनि खे जे वाधायूं ॾिनियूं हुजनि पंहिंजे अमर सां कहिड़ी कचहरी कई हुजे कहिड़ो खाधो ठाराए खारायो हुजे पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां मुंहिंजा भाउ आली मदद मौला अली मदद अदा केरु कहिड़े शहर खां था पुछायो अदा अदी राधा सां त एतिरो जहिड़ो न कर अदा नालो पहिरियां पंहिंजो ॿुधाईंदो हुजे त पोइ तफ़सीली हाल अहवाल कंदा हुजूं न्याज़ अहमद न्याज़ अहमद कहिड़े शहर खां था कराची कराची जे भला खां ॻाल्हाइनि कराची जे कहिड़े इलाइक़े में भाउ वेठो हुजे भाउ मां वेठो आहियां सपुरा ते वाह वाह सफूरा अदा चोरंगी ॿियो सभु ख़ैर हुजे तव्हां ख़ुशि हुजो ॿियो ख़ैर आहे बाबा तुंहिंजी सिफारिश था कयूं पिया रामू भाई खे तोसां जहिड़ो घटि करे जलाल खान चांदे जो असांखे कलाम ॿुधायो हा इहा पारत मुंहिंजी लाज़मी तव्हां कंदा हुजो अदा पारतड़ी बाबा तव्हांखे बि पारत हुजे रामू भलो माण्हू आहे हर भरो हुन सां हेॾो जहिड़ो कयो मानी जो टाइम थी वियो आहे न न असांजो जहिड़ो न हुजे ओ, अदा इहा अदा। कुर्ब मोहबत जी ॻाल्हि ओ हुजे हाई शाबाश मुआरे ॾुख अल्लाह तव्हांखे आबाद कंदो तव्हांजे प्रोग्राम खे वधाईंदो वॾी महिरबानी हुजे तव्हां असुल ॻाल्हि ॻोल्हे लधी हुजे त सुबुह सां नेरनि माण्हू करे उहा नेरनि न मिले त नेरानो माण्हू अचे मथे में लॻे राधुल वांगे पोइ कीअं थींदो हुजे अदा
अदा बा जलाल खान असांखे को कलाम ॿुधाए ठाहू को ठाहू को कलाम ॿुधाईंदो हुजे हाज़िर 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 ज़रूर ॿुधाईंदा हुजो दादा कलाम हुजे ठाहू सभिनीनि खे सलाम ॾींदो हुजो अदीन खे भेनरुनि खे घर वारनि खे ओड़े पाड़े सभिनी खे सलाम कलाम हुजे ठाहू को माना सो कलाम जलाल जो हुजे सफ़ा ठाहू को हा ठाहू को ठाहू को माण्हू बि हुजे असुल ठाहू को हा हा ॻाल्हि बि कंदो हुजे माण्हू ठाहू की हा। कलाम बि हुजे ठाहू को सो बालक जेके हुजनि ऐं जेके असांजा दा भाउ जेके बि हुजनि उहे प्रोग्राम हाणे ॾिसंदा हुजनि जे उन्हनि खे वरी ॾिसणो हुजे त मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे वञी सब्सक्राइब कंदा हुजो मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन उनखे जो लाइक हुजे कंदा हुजो उनखे शेयर कंदा हुजो उनमें आवाज़ जेको बि रंग हुजे जेॾी महिल बि आवाज़ जी दिलि चवंदी हुजे राम राधा हुजे या ख़बरूं हुजनि या सुबह मेहरान हुजे या जेको हुजे असांजे मेहरान टीवीअ जा गीत हुजनि लाॾा हुजनि उहे अव्हां पंहिंजे हथ में ॾिसी सघंदा हुजो हा बा लाॾा त वधि खां वधि जीअं अदीअ फोन कई हुजे मेहरान टीवी ते कलाम हुजनि या लाॾा हुजनि सो सॼी सिंध जूं अदियूं भेनरूं शादियूं मुरादियूं हलंदियूं हुजनि ख़ुशियूं सो उन में इहे शरीक बि कंदा हुजनि उन में शामिल बि कंदा हुजनि लाॾनि खे सो इहो मेहरान टीवीअ जी लाॾा त सुलभ जी हुजनि सूंहं ईअं अॻे माण्हू इंतज़ार कनि हा इहो हिकिड़ो ई जेको हुजे ओ रामण जे बाह में आवाज रामण बाह लोॾे हलंदो वो रामण जे बाह में आवाज हुजे बाह लोॾे हलंदो हुजे वाचन को लाहे वेंदो हुजे हा ॿियो बाक़ी छा हुजे अॻियां चाचा मामा दही टेम सही ॿुधाइजांइ रामण जे बाह में आवाज फेराए छॾिया के टाइम ई सोलो न हुजे न न हाणे त हाली टाइम सोलो हुजे हाली ख़बरुनि जो टाइम थी वियो हुजे जल्दी हा हा इहा ॻाल्हि कंदो हा सो हाली माना चंद मिंटनि में ख़बरूं हुजनि सो हलंदा हुजूं ख़बरुनि ॾांहुं ख़बरूं ॾिसंदा हुजो हुन में हाल अहिवाल छा वहे छा वापरे इहो ॾिसो उन खां पोइ वरी रामू ऐं राधा ईंदा हुजनि उन्हनि जूं ख़बरूं त अव्हां ताईं हुजनि राम राधा छा गयो रे ईंदे चवनी आओ विंदे चवनी वे ईंदे चवनी आओ विंदे चवनी वे छॾे सारो ॾे अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भली कार अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भली कार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हिकु दफ़ो ॿीहर अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजो ऐं रामू राधा जा ही जेके रंग हुजनि मेहरान टीवी जा छंछर ऐं आचर ते हुजनि छंछर ऐं आचर मोकल जो ॾींहुं ज़रूरु हुजे पर माण्हू जेके घर जा कम हुजनि पंहिंजा कम हुजनि उहे माण्हू जेके हुजनि पूरो हफ़्तो वरी जीअं ॿियनि कमनि में माण्हू हुजे त हिन ॾींहं ते उहे कम पंहिंजा करे छॾे घर जा भाॼी बोती वठणी हुजे जेके बालकनि जा कम हुजनि उहे बि बालक बि अॼु जेका बि तयारी करणी हुजे स्कूल जी हींअर जीअं इहे हलंदा हुजनि छा इहे पाइपर जेके ॿारनि जा हलंदा हुजनि सॾींदो हुजे न घणा ॿार खिलाईंदो हुजे छो अरे पेपर न चइबो हुजे इहे पाइपर हलनि जेके इहे पेपर त नंढड़े ॿार खे पढ़ाइबो हुजे अकुल हुजे के न हुजे उहे न जॾहिं हो पेपर लिखण वारा पेपर चइबो हुजे इम्तिहान इम्तिहान त साहब वठंदा हुजनि अरे इहो बि इम्तिहान हुजे न न इहे वरी इम्तिहान कनि इहे पेपर हुजनि अंग्रेजी में माण्हू चवंदो हुजे न पेपर हा चवंदा बालक केॾे विया हिनखे जेको हुजे उहो चइबो हुजे इम्तिहान इम्तिहान वठंदा हुजनि साहब असां नंढा हुजूं न पढ़ंदा हुजूं स्कूल में चइबो आहे अॼु साहब अचनि इहो इम्तिहान वठंदा हुजनि ही वरी ॿिया साहब अचनि ही वरी पहिरियां माण्हू इहे पेपर ॾींदो हुजे पेपर लिखंदो हुजे पेपर बाबा लिखंदा वञो हा जी हिकिड़ो पेपर न लॻो हुजे पंहिंजो नज़र ई हुजे
हाँ ए मूंखे पंहिंजो न लॻो हुजे अहिड़ा ॾाइण जड़ा न हेॾे थोर ॾिसंदो हुजे अख में छा थियो हुजे छा पंहिंजो न लॻो मूंखे वो चङो तूं पंहिंजो ॾिस रही हुजे हा, पंहिंजो। हीअं ॾिसे हा हा ॾिसे रख मिले वांगर तो जिद्दी त हुजे गौरी न हुजे गौर न करे हा हा गौरी जहिड़ो न- तुंहिंजो गौर हुजे अहिड़ो कजो न हुजे हा हा गौरी न हुजे वरी ॾिसंदी हुजे सो ये बालक जंहिंखां पुछ बा घर में बा हे नंढड़ो किथे इलू बिलू टिलू इहो किथे हुजे अधा रमण इहे विया हुजनि पैंपर ॾियण मूं चयो बाबा ॾींदा हुजनि पैंपर इहे यको बालक एॾा थी पिया हुजनि पेपर त पोइ दुकान ई भरिजी पवंदा हा सो हुजनि बालक बाबा हींअर 50 रुपए जो इहो पेपर मिले ओ वा त सड़ी इहो न किता इहो स्कूल में ॾींदा हुजनि वरी इहो 50 जो केॾां हल तो जो इहो मुफ़्त में। पेपर मञियो हुजे सी हार बाबा इहो सुहिणे नमूने 50 इहे पेपर ॾेई वांदा थींदा हुजो जल्दी सुहिणे नमूने ऐं इहो जेको जे कापी बि न कंदा हुजो नकुल न कंदा हुजो मथां हीअं हिक ॿिए खे ॾिसी वरी हीअं ॾिसो इहो छा लिखे हा। तो इहे बि न कंदा हुजो पंहिंजी महिनत कंदा हुजो हा, पंहिंजी महिनत करे अॻिते वधंदा हुजो तॾहिं अव्हां जो नालो रोशन ऐं थींदो वालिदेन खे बि घुर- तव्हां कुझु करे सघंदा हुजो वालिदेन खे बि घुर्जे त पंहिंजे ॿारनि खे रोज़ जी तयारी कराईंदा हुजनि त जीअं उहे पंहिंजो जेको बि जेको उन्हनि पढ़ियो हुजे या वरी उन्हनि खां कमी कोताही थींदी हुजे त उन्हनि जी बहितरीअ लाइ उनखे सम्झाइण लाइ वालिदेन इहो हथु वंडाईंदा हुजनि उन्हनि खे बालकनि खे त जीअं हू ईंदड़ मुस्तक़बिल में बहितरीन शऊर तौर वधी अॻियां अचनि पंहिंजी मंज़िल माणीनि ऐं पंहिंजो पाण खे बहितर ऐं बणाईंदा इहो वरी उस्तादनि खे बि करणु खपंदो हुजे ॿारनि खे तालीम अहिड़ी त ॾींदा हुजो अहिड़ी ॾींदा हुजो जो अव्हां जो बि नालो रोशन थींदो हुजे बाबा इहो कंहिंजो शागिर्द हुजे इहो बाबा फलाणे उस्ताद जो शागिर्द हुजे इन में तव्हांजो नालो रोशन थींदो हुजे अॼुकल्ह जी पढ़ाई ढिंगरियूं पास अचे कुझु कोन अॻे असां पढ़ूं 5 दर्जे में असां पढ़ूं असां अहिड़ा होशियार हुजूं कि असां कयो टेटकर वारो बि न मारींदो हुजे टेटकर वारो वरी केॾां ईंदो हुजे टेटकर वारो वरी एॾां इहो जेको चवंदा हुजनि न छा चवनि उनखे टेटकर वरी केॾां हुजे वरी टेटकर हेॾे काहे अचे अरे इहो टेटकर वारो बि असांखे न मारींदो हुजे हा टेटकर उहो रोड ते छा लाहींदो हुजे टेटकर अरे जेको पढ़ाई जो टेटकर हुजे उनजी ॻाल्हि करां मां हा जेको बि हुजे सो हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़ो ॿियो गीत हुजे सो अॼु अमड़ जो ॾींहुं हुजे सो बालकनि जे तरफ़ां ही गीत वरी उन्हनि सभिनी बालकनि जे तरफ़ां उन्हनि जे अमड़ियुनि जे नाम पूरी दुनिया जे अमड़ियुनि जे नाम सो ही गीत वरी उन्हनि जे नाम कंदा उन खां पोइ ॿीहर अचूं त अञा अव्हां जो फोन कॉल बि शामिल कंदा ऐं हुजूं अव्हां सां कचहरी कचहरियूं बि कंदा हुजूं प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुश ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं ही हाणे बालक जेके हुजनि या वॾा हुजनि नौजवान शागिर्द हुजनि अॼु जेको हुजे अमड़ जो ॾींहुं हुजे हिन जे करे अॼु शागिर्द ऐं अमड़ जी ॻाल्हि हुजे त असां जेके सिंध जा माण्हू हुजूं उहे अमुन वारा भाईचारे वारा ऐं हिक ॿिए सां ॾुख सुख में गॾु रहण वारा जेके हुजनि न उहे हमेशह हिक ॿिए जे लाइ दुआगू हुजनि पोइ पाड़ो हुजे ओड़ो हुजे शहर हुजे पूरो सूबो हुजे मुल्क हुजे त उते पोइ इहो हुजे त या वाह जो मुल्क हुजे वाह जा माण्हू हुजनि वाह जा इलाइक़े जा माण्हू हुजनि वाह जो हिन इलाइक़े में मोहबत हुजे हिन ॻोठ में विया हुजनि अहिड़ा असांजे रूह माण्हू जेका हुजनि वणंदा हुजनि पसंदीदा हुजनि जेके मोहबत सां हलंदा हुजनि हिक ॿिए जी इज़त कंदा हुजनि जेको लड़ी वञे त उनजी जेको हुजे कम ईंदा हुजनि उन्हनि सां मोहबत कंदा हुजनि उन्हनि जी इज़त कंदा हुजनि सो अहिड़ा माण्हू जेके हुजनि उहे मूंखे वणंदा हुजनि सो इन जे करे न हुजे त ॾिसो त शहर में हुजे हर माण्हू पखे ते लेट ते वेहे हाणे त ॻोठ में बि ईअं हुजे पर हाणे पहिरियां हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो 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 अदा केरु कहिड़े शहर खां था
अदा कराची खां पियो ॻाल्हायां। अदा ख़ुशि आहियो? अदा ख़ैर केर नालो पंहिंजो ॿुधाईंदा हुजो दा? नालो सफदर अली रापावर। अदा ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो? ख़ुशि हुजो? ख़ैर ख़ैर अमुन तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻा पिया हो? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कीअं ॾींहुं गुज़रंदो हुजे, छा चवणु चाहींदा हुजो, अॼु कीअं यादि कयो हुजे, एतिरा ॾींहं किथे अलाए गुम लॻा पिया हुजो? नंबर हणी हणी बाबा लॻा पिया हूं, लॻे ई कोन थो। अॼु मस तव्हां सां राब्तो थियो आहे। अॼु त लॻी गयो हुजे न नंबर? हा अॼु त नंबर लॻी हुजे। ॿियो कराची जी मौसम कीअं हुजे भला अॼु? कराची में वॾी गर्मी आहे, ॾाढी गर्मी आहे। अॼु कराची में गर्मी हुजे? हा गर्मी आहे ॾाढी ॿार। पोइ कराची जे कहिड़े इलाइक़े में हुजे? कराची फेज़ 1 में आहे। फेज़ 1 में हुजे। कराची भला केतिरे अरसे खां कराची में रहंदो हुजे? 6 साल खनि थी विया हाणे। 6 साल वॾो टाइम थी वियो हुजे कराचीअ में। यार ॿियो प्रोग्राम अॼु ॾिठो हुजे? प्रोग्राम खे अॼु ॾिसंदो हुजे, अॻु बि ॾिसंदो हुजे मेहरान टीवी ऐं प्रोग्राम खे? प्रोग्राम ॾिसंदा रहंदा आहियूं असां। ॾिसंदा रहंदा हुजो त वॾी महिरबानी हुजे अॼु तव्हां शामिल थिया हुजो। जी जी। अॼु कलाम को सुठो ॿुधायो। अॼु कलाम तव्हांखे सुठड़ो भलड़ो कलाम ॿुधाईंदो हुजां। भलड़ो कलाम मास्टर मंजूर जो ॿुधरा। बसि सुठड़ो तोखे कलाम ज़रूरु। वॾी महिरबानी। सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो, लख लाइक हुजनि अवांजा। सो ॻाल्हि कंदो हुजां कि अॼु जा उहा अॻे बहराड़ीअ में वञो आबा, जिथे नार वहन नार हुजे, ॻोठ बहराड़ी सावक जिथे हुजे, शहर जा माण्हू ख़ासि करे घुमण वेंदा हुजनि त ॻोठ वेंदा हुजूं, ट्यूबवेल ते विझंदा हुजूं, अबा दरिया ते वाह ते, इन ते माना ॻोठ ॾे वञणु एॾो अहिड़ी गर्मीअ में बि ॾाढो सुठो। वरी जेको हुजे शहर जा माण्हू वरी बरहाड़ी में वञनि। हा अहिड़ी बरहाड़ी में जेको हुजे हवाऊं खुलियूं हुजनि, खुला पाणी हुजनि, उते वरी जेको हुजे माना गर्मीअ जो माण्हू खे अहसास ई न थींदो हुजे। हाणे वरी वेंदा हुजनि इहे जेके वाटर पारंक हुजनि, वाटर पारंक। हाणे उन पारंक में पोइ वरी चवंदा हुजनि बा पाणी विझंदा हुजनि, वरी उन में सोढ मिलाईंदा हुजनि, अलाए कहिड़ा मसाला केमिकल पोइ छा इहे हुजनि। पर असुल जेके वाटर साखूं दरिया नलका जमड़ाऊ वहन जेके उहे त माना हिकिड़ी अञा ई अलॻि ॻाल्हि हुजे न। सिंध जी असुल सूंह उहा हुजे। वरी जो माण्हू वञे जो अहिड़ी गर्मी हुजे या जॾहिं सिंधु वही अचे त छो न कलोड़े में बि वञी दरिया जे कंधीअ ते कलोड़ो बि हणी सॼो ॾींहुं माण्हू वेही रहे त का मसी फासे न में। त माना उहो बि हिकिड़ो लॻा पिया हुजनि वण लॻा पिया माण्हू वेहंदो हुजे त माण्हू खे सुकून अचे। महिमान नवाज़िया दरबार भली पंखो बि न हुजे, बबुर जे हेठां सिरिया जे हेठां निम जे हेठां पोइ माण्हू वेहनि त खणी निंड्रू कनि। तारनि जे छांव में लाॾो ॾिठोसीं, बनरो ॾिठोसीं, लाॾो बनजी आयो सिंगार करे ओ प्यार करे। रामू बणजी आयो सिंगार करे वात खटो थींदो हुजे, वात खटो थींदो हुजे, वात में का मिर्चनि जी चपटी पवंदी हुजे, वात फिको लॻो पियो हुजे। अञा ॻाल्हि करो जहिड़ा लूण जी लपा उछलाए अखियुनि में हणी हुजे। हल पुलाव पुलाव खाईंदी हुजे हाणे। हा छो न खाई। हा रावण जो बीठो हुजे पुलाव खा ताम खा। कॾहिं कॾहिं त माण्हू पचाईंदो हुजे, रधींदो हुजे, खाईंदो हुजे त ॿार होई तो वटि सुञो हुजे। पुलाव चाढ़िया आचार खे त बरो ॾेई छॾियो हुजे, हाणे पुलाव सां गॾु वरी थोरो आचार। अञा जेको मूं लिकाए रखो हुजे उहो त तुंहिंजी अखियुनि बि कोन ॾिठो हुजे। हल को बेड़ी दर उहो मूं अञा जेका हुजे कुंडो जेको हुजे उहो लिकाए रखो हुजे अलॻि। पोइ अञा चवंदा हुजनि त घर में जेको हुजे तो हे घर में न हो त मां सम्झां त मथे में चती हुजी, पर उहो त मां सम्झां निभाइणो हुजे। ॿियो न त नरड़ हा निभाइणो हुजे। हा टको हींअर ॾिस तो मूंखे मोड़ तो हींअर मूंखे मोड़ हा मां हिते
कोई है त न हुजे हिते मां वेठो हुजां हींअर तूं असुल मूंखे बस वरी चवंदा हुजऊं त हे मूंखे असुल हिते मां वेठो हुजां थोरो अॻियां पोयां थींदो हिते मूंखे तूं हर असुल तो मोह करे भी तो झाड़ तू बि हिते मां वेठो हुजां हिन हाणे मूंखे मोड़ ॿधाया हुजनि बसि हाणे मूंखे मोड़ ॿधाया हुजनि बधाईंदा हुजो मूंखे असुल तुरला हणाए को नढड़ो ॾिकरो हुजे तो मोड़ बधाईंदा हुजो मोड़ ॿधाइण तूं लाॾा ॻाईंदी हुजी असुल मां मां भाप परणाईंदी हुजा माण्हू लाॾा ॻाए को असुल भाप परणाईंदी हुजा लाॾा ॻाईंदी हुजा अधी हाणे लाॾा हुजनि रे बुढी मरदा हुजे हल इहो ॻाल्हाईंदे वात सड़ंदो न हुजे वात न सड़ंदो हुजे तो जो ॻाल्हियूं अहिड़ियूं हुजनि चिड़गियारी थी हुजनि खाम में हे ब्लड प्रेशर ईअं थी वञे न न तूं ब्लड प्रेशर तो वटि हुजे ई कोन तुंहिंजी तार निकितल हुजे हा तुंहिंजी हा तुंहिंजी हा तुआरी तार निकितल हुजे सो हाणे वरी हिकिड़ो कलाम ते हलंदा हुजूं अधे बि फरमाइश कई हुजे त हिकिड़ी गर्मी सो इन जे मथां वरी ॿियो मथां हे जो राति जूं ॻाल्हियूं कलाम वरी जलाल चांडियो त को गर्मीअ खे हेठि कंदो हुजे हा गर्मीअ खे हेठि हा जलाल चांडिया कलाम वञी थिया हुजनि ख़ैर शोभा हो एॾी देर करे पोथा यार अचो वापिस ईंदा हुजूं अञा खोड़ सारियूं कचारियूं कंदा हुजूं न त सॼो कलाम इहो हिते ॿुधाए तव्हांखे फोन कॉल हुजे हेलो अदा खैर केर अदा कड़े सर खादा अदा कंडियारे नवाब गोपाल ॻाल्हायां अदा नवाब गोपांग छाल हुजे दा खुश हुजी चङो भलो तबियतूं ॿाहिर अदा अल्लाह जा एहसान तूं ख़ुशि आहीं राधा ख़ुशि आहे हा मां बि ख़ुशि राधुल बि ठीकु हुजे तव्हां ठीकु हुजो अल्लाह जा एहसान लॻा पिया आहिनि तूं ख़ुशि आहीं हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं वक़्तु गुज़रंदो हुजे दा
वक्त फर्स्ट क्लास जो गुज़रे था। हाँ अजो ॿियो सभु ख़ैर हुजे दा ख़ुशि हुजो ठीक ठाक हुजो जी जी आवाज ॿार बच्चा घर वारा सभु ठीक हुजनि सब खुश आहिनि। तव्हां खुश आहियो? सब ख़ैर खैर लॻो पियो हुजे हाणे मौसम कीअं हुजे गर्मी कीअं हुजे मौसम असांजे बि गरम आहे पर कमु हली थो वञे। हाँ बस गर्मी हुजे या सर्दी माण्हू खे हलणु खपंदो हुजे। हा न आओ दे हा आवाज सब गर्मी या सर्दी हा बा सभिनी खे सलाम बा वॾी महिरबानी यादि कयो हुजे फोन कयो हुजे सभिनी खे सलाम वॾी महिरबानी हुजे मोहबतूं हुजनि आवाजूं साल जो इहो छा कयो हुजे छा कयो हुजे मूंखे त अहिड़ी खिल लॻी हुजे मां हे निकिरी गई हुजां काॾे खिली खिली पेट में सूर पइजी गयो हुजे अञा हे सूर पियो हुजे पेट में खिल ते तो करी पेट में सूर पियो हुजे पंहिंजो हुजनि माण्हू जा आंड्रा हीअं छिकबा हुजनि माण्हू खे को खाधो अहिड़ो लॻे जंहिंमें पेट में सूर पए तूं खिल ते पेट में सूर पए माना हे माण्हू घणो खिले न रूह सां पोइ छिकजनि आंड्रा हलो हेलो अदा केरु कड़े शहर खां भा अदा मां कराची शहर खां फज़ल कलबानी थो ॻाल्हायां। भली करे आयो हुजे अदा ख़ुशि आहियो चङा भला हुजो तबियतूं बहार हुजनि अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे ख़ैर आहे। हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे अदा वेलकम टू यू अदा अंग्रेजी था ॻाल्हायो छा? अॼुकल्ह मां हवा में अंग्रेजीअ खे उॾाईंदो हुजे ॻाल्हाईंदो हुजे थियो हुजे अच्छा पोइ अधी राधा खे बि त सेखारियो न अंग्रेजी वीचारीअ खे। वरी जेको हुजे फारसी सिखंदी हुजे अदा अदी अदा अदा मूं अॼु अंग्रेजी ॻाल्हाए मूं चयो हींअर बाबा ॿारनि जा हे पंपर हलनि उन तां वरी खिलंदी हुजे मां अंग्रेजी अॼुकल्ह ठकाव ते ॻाल्हाईंदो हुजां सफ़ा वाह साईं वाह वाह भला जवाब त ॿुधो असांजो मंसूर कलबानी किथे आहे? अदा मंसूर कलबानी किथे आहे? मंसूर अॼुकल्ह बसि पंहिंजे तालीम हिननि खफनि में हुजे इहो मूंखे ॻोल्हे त ॾींदा हुजो अच्छा इहो वरी अॼु तव्हां पुछो हुजे त मूंखे ॻोल्हे ॾींदा हुजो हाज़ुर हाज़ुर हिते कराचीअ में त सफ़ा बाहि जहिड़ी गर्मी आहे एॾो छा हाल? अॼु सभु कमु हिकु मुल्क मलीर लॻो पियो हुजे जहिड़ो असां वटि हुजे तहिड़े कराची तहिड़ो कश्मीर हुजे जाते काथे हिकु पर हुजे कराचीअ में 43 कोन थींदो आहे अॼु 43 आहे। हा हा थोरी देरि पहिरियां ते ॿिए बि फोन कई हुजे चईंसि वॾी गर्मी हुजे मूं चयो भाउ तूं कहिड़ो नबाब साजा घोटकीअ में वेठो हुजे जो अहिड़ी तव्हां कई हुजे पर तव्हां बि ॻाल्हि कई हुजे पर हाणे ॻाल्हि जी तस्दीक थी वई हुजे अञा त 11:30 थिया आहिनि अञा त परे आहे। हा अदा बिल्कुलु सही चयो अदा बचड़ा असांजी भाॼाई ठीकु हुजे अलाह जा लख करम सभु ख़ैर उन्हनि खे सलाम ॾींदा हुजो हा अदा जी जी असांजी अधी राधा खुशा राधल बिल्कुलु ठीकु हुजे अदा तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे अवां ठीकु हुजो अलाह जो शुक्र आहे त तव्हांखे बि ख़ुशि रखी परवरदिगार वॾी महिरबानी जेको भला हुजनि अवां जा अमड़ जो ॾींहुं पोइ जेको भिटाई जाके ॿ बेत ॿुधाईंदा हुजो त गर्मीअ खां थोरो बचंदा हुजऊं ॿियो अलाह मां हाणे हिन महिल कयां थो ड्राइविंग। अच्छा काॾे सैर सफ़र ते हुजो छा? न न कमकार करनि था। वाह वाह माना ज़िंदगी जा पोइ कमकार हुजनि। अॼु माना सैर सफ़र ते पोइ बि असांखे यादि कयो हुजे या ॾाढी मूंखे ख़ुशी थी हुजे तव्हांखे त तव्हां त सदाईं यादि आयो। न अवां जो सफ़र सणा हुजे वॾी महिरबानी हुजे अजनि खे भेनरुनि खे बचड़नि खे भाॼाई खे सभिनी खे खोड़ तरह सलाम। हाणे बाक़ी जो मंसूर जी ॻाल्हि कई हुजे दादा फज़ल इहो मंसूर जेको हुजे हाणे पंपर बि ॾींदो हुजे ऐं मंसूर ॻोल्हे करे मूंखे अवां ॾींदा हुजो गुस्साईंदो हुजे ॾाढो सो इहो मंसूर खे हिदायत कंदा हुजो वॾे वारी त इहो वाह काको रामू यादि कंदो हुजे हा सो इहो ज़रूरु हुजे इहो मंसूर खे अदा मोकिलींदा हुजो मूं ॾे ज़रूरु सो वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम बि हुजनि सो तूं एॾो खिली हुजे तोखे सूर पियो हुजे पर छा तव्हां खिली हुजे मूंखे वरी गुदगुदो मां वरी खिलां मूं चयो वरी न कंदो हुजे मूंखे त माना ईअं लॻे त माना इहो गुदगुदोड़ी थींदो हा मूंखे वरी मूं चयो छॾींदो हुजे
मस्करूं कंदा हुजो न मूंसां, मूंखे इहे न कंदा हुजो। ॾंद त कढंदी हुजी। ॾंद कढंदी हुजे। शोभा यकीन न मां आज तुझो खिलण हुजे यो ए खिलंदो रहंदो हुजे आट राज के हुजे ने इन्हनि खे हवा लगे। हा हवा लगी हुजे। हा हल त की पियो हुजे पूरो साल न खिली हुजी जा। तू त सही की पियो हुजे। पोइ तो मूंखे तंग कंदा काबू करे वरी कुतोड़ियूं कढंदा हुजनि। काबू करे कढियो हुजे पर जे हथ पाण कढियो हुजे न न काबू करे जड़ो ये कढंदा मां छॾाईंदी बि न हुजे। धी तूं बीठी हुजी घर में साम्हूं हे बीठी हुजे ईअं करे माण्हू मां चरी ठहियो कंदो हुजे। मूंखे पेट में सूर थी हुजे। मूंखे हिन ते बटन चयो हुजे त बा तूं दबाई ईंदो हुजे। हा हा इहो खिल जो मेलो थींदो हुजे उते मना तू खिलंदो उते चवंदा बा ॿिया जेके सभु हुजनि उहे उते खिलंदा हुजनि। मूं चयो हिते खिलंदा हुजनि इहा कहिड़ी नई ॻाल्हि थी हुजे। इनजे कर तू पाण सिखंदो हुजे। हा त मूं चयो बाबा हिते बि असां वटि फिल्म में अॻे अदाकार जेके हुजनि वॾा जेके इहे गुंडा हुजनि उहे माण्हू खे उहे माण्हू हाणे वरी इहो ऐं तूं ईअं बीहंदी हुजे तूं डिॼंदी हुजी हो के तूं खिलंदी तूं बचायो 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 चवंदी हुजे। अरे अरे पिया दौड़ त पूरे मारा अगे यो वक्त में मना खिलन ने खेचना दे लाफटर। हां मिले न करे लाफटर। हां हाणे वरी होकर खिले हाँ। त माण्हू वरी इन ते मना टोक करदा रे हो छा मना फन में हो जे मोकलाए न न फन जे बचाव लाइ त अॼु बि पिया हुजनि माण्हू पया त हुजे पर कदुर मना घट होजे। हाणे कदुर पंहिंजो पाण हुजे फन छा त थायो स्टेन ते पियूं ड्रामा करूं स्टोरियूं करूं हा त अवाम जो हुजे के छा तक मां ॿुधाईंदी हुजां। वाह जी असां के मोट मिले उते मान मिले इज्जत मिले असां हींअर वरी हर कोई हो साधन में मेलन में फनकारनि में काहे पिया हुजनि। हाणे हो अदाकारी जी त हुननि खे ख़बर ई न रही हुजे त अदाकार छा हुजे। हाणे मर्द छा हुजे औरत छा हुजे सभु हिकु हल हल बसि सो फन जो कदुरु अॼु बि हुजे ऐं फन अवां जो पाण कदुरु कंदो हुजे ऐं जंहिं वटि ॾात हुजे न ऐं मां वरी इहो चवंदी हुजां कि वापसि ॿीहर असांजा इहे जेके हुजनि स्टेज ड्रामा थींदा हुजनि स्टोरियूं थींदियूं हुजनि त उन में वरी जेको हुजे फनकार जो मान थींदो हुजे। फनकार जो हर दौर में मान हुजे ऐं जेके फनकार अदाकार हुजनि इहे अवां जे पंहिंजे मुल्क जा इलाइक़े जा इहे सूंह हुजनि। अवां इन्हनि खां भली इन्हनि खे अवां परे सम्झंदा हुजो पंहिंजो पाण खां अलॻि सम्झंदा हुजो पर अवां जे मुल्क जी अवां जी इहे सूंह बि हुजनि ऐं दुनिया में अवां जो नालो बि रोशन कंदा हुजनि। दुनिया जा जेके फनकार हुजनि असांजा उहे जेको हुजे माना इन कम खे वधीक अहमियत ॾींदा हुजो पंहिंजे फनकारनि खे मान ॾींदा हुजो उन्हनि खे इज़त ॾींदा हुजो। तव्हांखे ख़बर पवंदी हुजे अव्हां जे शहर में को फनकार आयो हुजे त तव्हां हली वेंदा हुजो उन ॾे उन में अव्हां जी इज़त थींदी हुजे असांजी इज़त थींदी हुजे। बाक़ी हाणे बसि फनकार पुॼे हमरा वरी भॼंदा हुजनि भतन में पोइ इहो ॾुख हुजे पर इलाइक़े में मल पहलवान तयारु थींदो हुजे कोॾी कोॾीअ वारो तयारु थींदो हुजे चंग वारो तयारु थींदो हुजे रांदि कहिड़ी बि खेॾंदो हुजे कंप्यूटर में माहिर थी हुजे सभु त उन सभिनी ॻाल्हियुनि जो इन्हनि सभिनी जो दाद ॾियणु अव्हां जो कमु हुजे। इहो न सम्झंदा हुजो हुनजो बालक हुजे हुनजो ॿारु हुजे इहो अव्हां जो विरसो हुजे अॻियां हली अव्हां इन ते फ़ख़ुरु कंदा हुजो। हला हुजो मोरे में फनकार गड़ हुजे हा फन जो गड़ हुजे मोरो उते जो हला हुजो हिकिड़ो फनकार बि मूंखे नज़र न आयो हुजे हिकु साईं ख़ैर मोहम्मद जेको हुजे उहो वरी बि असां जो मान करे इज़त करे उहो आयो हुजे। बाक़ी त मूंखे को फनकार ई नज़र न आयो हुजे। माकड़ खाई वई हुजे रगो भत जे पुठियां
सो हाणे प्रोग्राम जो अॼु वक़्तु पंहिंजे पुॼाणीअ ते पुॻो हुजे अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं जिंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछर या आचर रामू इरादा अवां जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हुजनि। सो अॼु वेंदे वेंदे जेको हुजे समीना कंवल जो कलाम हुजे जबल मथे जुड़ हो जानी जबल मथे जुड़ थींदो त मन को ठार थींदो हुजे। सो इहो ॾिसंदा हुजो सॾ में सॾ हुजे रामू राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजे जाॾे पेर हुजे जाॾे खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जिए लतीफ जी बोली धणी अवां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे हाणे जबल मथे जुड़ हो जानी इहो ॾिसंदा हुजो रामू राधा खे इजाज़त हल हाणे टांडो ॿारींदो हुजे कावड़ मलाल ताना ओ तकरार ईंदे वींदे कावड़ मलाल ताना ए तकरार ईंदे वींदे।